जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि कारकत महीने जी कथा जो अध्याय 33। हिन अध्याय खां पहले मां 32 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां हिन अध्याय खे ॿुधण खां पहले उहे बि 32 अध्याय ज़रूर ॿुधजो। अचो त ॿुधूं अध्याय 33। त सभई प्रेम सां चओ लक्ष्मी नारायण भगवान जी जय। श्री राधा दामोदर भगवान जी जय। श्री कृष्ण भगवान जी जय। परिक्रमा जो महात्म। राजा पृथु महर्षि नारद खां पुछण लॻो त हे स्वामी, तव्हां सभिनी धर्म शास्त्रनि जे ॼाणण वारा ऐं वेद विद्या जा पूर्ण ज्ञाता आहियो। हाणे कृपा करे ॿुधायो त परिक्रमा करण करे कहिड़ो पुण्य थींदो आहे। हे देवर्षि, कृपा करे सभिनी देवताउनि जे परिक्रमा जो महात्म ॿुधायो। राजा पृथु जी इहा विनती ॿुधी महर्षि नारद चवण लॻो त हे राजन, मां तोखे देवताउनि जे परिक्रमा जो महात्म ॿुधायां थो, तूं कन ॾेई ॿुध। सूर्य देवता खे 7, अग्नीअ खे 7, देवीअ खे 1, शिवजीअ खे 1, गणेश खे 3 परिक्रमाऊं करणु घुर्जनि, विष्णु भॻवान खे 4 ऐं पितरनि खे 3, 4 या 5 पंहिंजे मर्ज़ीअ मूजिबि ॾियणु घुर्जनि। ईअं करण करे सभई धर्म कर्म सिद्ध थींदा आहिनि। इन्हीअ में ॿियो को बि संशय न कजे। इन्हीअ ते ब्रह्मा जो चयल हिकिड़ो इतिहास मां तोखे ॿुधायां थो, तूं कन ॾेई ॿुध। हीउ इतिहास सभिनी पापनि खे नाश करण वारो आहे। हिकु दफ़े महाराजा इंद्र गुरु बृहस्पतिअ खां पुछण लॻो त हे स्वामी, तव्हां शास्त्रनि जे सभिनी तत्वनि खे ॼाणण वारा जो वेदनि जा पुराण ज्ञाता आहियो, सो कृपा करे ॿुधायो त जॾहिं ब्रह्मा जो कल्प ॾींहुं नथो रहे तॾहिं सृष्टि कीअं थी रहे, असां देवताऊं कीअं था रहूं ऐं असांजा कर्म कहिड़ा थियनि था। गुरु बृहस्पति चवण लॻो त हे सभिनी देवताउनि में शिरोमणि राजा इंद्र, मां हुन वक़्त जी वार्ता चवण लाइ समर्थ न आहियां। हिन वक़्त ताईं ब्रह्मा जे हिकु ॾींहं में जो 6 मनु गुज़री विया आहिनि, तंहिंजी बि मूंखे पूरी ख़बर कान्हे। तुंहिंजे शहर में हिकिड़ो सुधर्मा नाले ब्राह्मण रहे थो, उन वटां हिन ॻाल्हि जो पतो पइजी सघंदो। एतिरो चई बृहस्पति राजा इंद्र ऐं ॿियनि सभिनी देवताउनि खे पाण सां वठी सुधर्मा ब्राह्मण वटि आयो। सुधर्मा सभिनी देवताउनि सां गॾु राजा इंद्र ऐं गुरु बृहस्पतिअ खे आयल ॾिसी हुन जो यथा योग सत्कार कयो, हुननि जी प्रेम सां पूॼा कई। इंद्र सुधर्मा जो लक्ष्मी ऐं ऐश्वर्य ऐं तेज ॾिसी अजब में पइजी वियो ऐं अचरज में अची उन खां पुछण लॻो त हे धर्मज्ञ, तूं लक्ष्मीअ, तेज, यश ऐं ऐश्वर्य में असां खां वाधारो आहीं, सो तो अहिड़ो कहिड़ो यज्ञ दान तपस्या या साधन कयो आहे, तंहिं करे तूं हिन प्रकार जे यश खे प्राप्त थियो आहीं ऐं ब्रह्मा जे कल्प खां अॻु जो अहवाल तव्हां कीअं था ॼाणो। कृपा करे इहा ॻाल्हि विस्तार सां सम्झाए चओ। सभिनी देवताउनि जे प्रश्न करण ते सुधर्मा मुश्की गुज़रियल अहवाल हिन तरह ॿुधाइण लॻो। जॾहिं 1000 दफ़ा 4 युग गुज़रंदा आहिनि, तॾहिं ब्रह्मा जो हिकु ॾींहुं थींदो आहे। इन्हीअ हिकु ॾींहं में 14 इंद्रू ऐं 14 मनु ऐं ॿिया देवता ॿिया थींदा आहिनि। तॾहिं मां विष्णु लोक में रहंदो हुयसि। तॾहिं मां केतिरा ई ब्रह्मा गुज़रंदा ॾिठा, जिन जो शुमार मां करे नथो सघां। हे इंद्र, हाणे मां स्वर्ग में गुज़ारियां थो। जेके सुकृत जा कम मां कया आहिनि सो तोखे ॿुधायां थो, तव्हां कन ॾेई ॿुधो। हिकिड़े जन्म में मां बाज पखी थियुसि। धरतीअ ते लामारा ॾेई गंदो मांस खाईंदो हुअसि। हिकिड़े ॾींहुं भॻवान विष्णुअ जे मंदर जे दीवार ते वेठो हुअसि त हिकिड़े मारीअ मूंखे गुलेल खणी घायल करे छॾियो, जंहिं करे मां विष्णुअ जे मंदर अंदरि वञी पियुसि ऐं बिल्कुलु बेहोश थी वियो हुअसि। मुंहिंजो साहु मुठ में अची वियो हो
एतिरे में हिकिड़ो मांस जो लोभी कुतो मूंखे वात में विझी ॿियनि कुतनि जे भउ खां मंदर जे चौधारी मूंखे फेरा ॾियणु लॻो। ॿिया बि कुता उन जे पुठियां पिया, जंहिं करे विष्णु मंदर खे सभिनी जी परिक्रमा अची वई, जंहिं करे विष्णु भॻवानु उन्हनि ते प्रसन्न थियो ऐं उन्हनि खे परम पद ॾेई मुक्तिअ जो अधिकारी बणायई। मां बि विष्णु लोक में वञी वासो कयो। हे इंद्र, जेके श्रद्धा में सची भावना सां परिक्रमा ॾेई भॻवान जी पूॼा कंदा हूंदा, उन्हनि खे त अनंत फल मिलंदो हूंदो। सुधर्मा ब्राह्मण जे वातां परिक्रमा जो एतिरो महात्म ॿुधी इंद्र तमामु घणो प्रसन्न थियो ऐं उन ॾींहं खां वठी विष्णु भॻवान जी भॻती करणु लॻो ऐं ठाकुर जीअ जे मंदर में चौधारी फेरा ॾेई परिक्रमा करणु लॻो। महर्षि नारद चवणु लॻो त हे राजा पृथु, परिक्रमा करण जो महात्म वॾे में वॾो आहे। कतीअ सुधी नौमीअ ॾींहुं परिक्रमा करण करे सभई पाप खिंड में भस्म थी वञनि था। हीअ जेका नौमी आहे सा सतयुग जी आदि तिथि आहे। हिन ॾींहुं स्नान दान पुण्य नेम करण सां जो अनंत फल मिले थो, उन्हीअ जो कथन करण जी कंहिंखे बि समर्थ कान्हे। जेको कतीअ सुधी नौमीअ ॾींहुं मथुरा में वञी परिक्रमा करे थो, उन्हीअ जा किरोड़नि जन्मनि जा पाप कटिजी वञनि था। परिक्रमा करण वक़्तु जेतिरा पेर खणजनि था, ओतिरा ई कुल वैकुंठ में वञनि था। जेको मथुरापुरीअ में वञी न सघे, उनखे घुर्जे त कंहिं विष्णु मंदिर, गऊशाला या देव आस्थान ते चौधारी वञी परिक्रमा करे। हिन परिक्रमा खां वरी वधीक फल तुलसीअ ऐं सालग्राम जे परिक्रमा करण में आहे। बननि, पर्वतनि, समुद्रनि ऐं पृथ्वीअ जे परिक्रमाउनि जो फल सालग्राम ऐं तुलसीअ जे परिक्रमा समान मिले थो। गंगा, जमुना, गोदावरी, काशी ऐं ॿिया जेके बि उत्तम तीर्थ आहिनि, तंहिंजो फल सालग्राम ऐं तुलसीअ जे परिक्रमा करण करे मिलंदो आहे। गऊ ब्राह्मण, सन्यासीअ या कंहिं बि देवता जो मंदिर ईअं सालग्राम जे समान आहिनि ऐं सॼे शहर खे परिक्रमा ॾियणु घुर्जे। छो त केतिरनि ई देवताउनि जा मंदिर, महात्माउनि जूं कुटियाऊं, योगियुनि ऐं वैरागियुनि जा आस्थान शहर में थियनि था। परिक्रमा वारे ॾींहुं सुबुह जो सवेरे उथी स्नान आदि सभई क्रियाऊं करे करमंडल हथ में खणी 8 अखरो मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो नारायण नमः, या 6 अक्षरो मंत्र ओम नमो विष्णवे नमः, या 12 अक्षरो मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, इन्हनि मंत्रनि जो उच्चारण कंदो शहर जी परिक्रमा ॾियणु घुर्जे। सूरज जेसिताईं न उभरिजो हुजे तेसिताईं परिक्रमा ॾिजे। सूरज जे उभरी वञण खां पोइ शहर जी परिक्रमा कान कजे। उन जे बदिरां विष्णु भॻवान जे मंदर में वञी तुलसी ऐं सालग्राम जी परिक्रमा कजे। तंहिंखां पोइ ब्राह्मणनि खे भोजन खाराए उन्हनि जी यथा योग पूॼा करे दक्षिणा ॾिजे। जेको मनुष्य हिन अध्याव खे प्रीति सां ॿुधे थो या ॿियनि लोकनि खे ॿुधाए थो, तंहिंजा सभई मनोरथ सिद्ध थियनि था ऐं उहो परम गति पाए थो। पद्म पुराण मां कारकत महात्म परिक्रमा जे महात्म बाबति 33 अध्याय संपूर्ण थियो। सभई चओ लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री राधा दामोदर भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय।